खबर वारे के केड़ी ताकत जो ता सा के औलाद दे फइन्नक ला तुस्मिउल मौता वला तुस्मिउ सुम्म दुआ ओ सुम्म पे आओ बुधई को न तो उन को घुर न जे पांजी जात ते तू असा जे करे निंड ही हराम करे छड़ी जा 24 कलाक जागे तो अध रात जो सद कर तबे जो जी मुजा बाना जे तो मुजी ताकत वडी आ ओ मुशरिको औलाद माखो वठ जो छो त मां अल्लाह चेन तरीक़न सां औलाद ॾिनी आ नंबर पहिरों तरीक़ो मां औलाद ॾींदो आ पीउ भी हुजे मां भी हुजे जीअं तव्हां सां वेठा आहियूं अबो भी आहे अम्मा भी आहे इहो तरीक़ो रब खे अञा सवलो वरी ॿियो तरीक़ो अरे मां अल्लाह जी ताकत ॾिसो जेकॾहिं औलाद ॾियण ते अचां त मां नर जो बि मोहताज न आहियां भली मुड़ुस न हुजे बग़ैर मुड़ुस जे बग़ैर शादीअ जे बग़ैर घोट जे इएं बि मादीअ मां औलाद पैदा करे थो सघां वज़कुर फिल किताब मरियम इज़िन तबज़त मिन अहलिहा मकानन शर्क़िया असा सैयदन के अल्लाह सीने में कुरान दिनो वाला तो खोले देखा जाए दुआ तो क्या अल्लाह ताजी औलाद के भी सीने में कुरान दे 16 सिपारो बैठा थी कारी साहब पूछे सूरत मरियम तो पढ़ो कुरान या थकी जी दुआ करो वज़कुर फिल किताब मरियम इज़िन तबज़त मिन अहलिहा मकानन शर्क़िया फत्तख़ज़त मिन दूनिहिम हिजाबा पर्दे में वही बीबी मरियम कुंवारी औरत गुस्ल खाने में वही तड़जी नियत सां चेती दर बंद कयम आयो के फतमस्सल लहा बशरन सविया नूरी मखलूक जो सरदार 600 परन जो मालिक जिब्रील अलैहिस्सलाम इंसानी सूरत में आयो सूरत मटाए मुझे सामू बीठो मरियम जे वेझो आयो मरियम पाक दामन हयादार औरत डुली वई ओ मुझा अल्लाह ए केरा मुझे वेझो थो अचे अरे इते भी तो ईदा मरियम ये नथी चवे गुस्ल खाने में बाबा ज़करिया बचा बाबा याकूब बचा मरियम ये नथी चवे ओ दादा तू बचा जे तू चोंदो आन सही कंबर वाला बचा भेट बिठाई कर मुल्क मिठाई जे तू चोंदो आन हक पीर मिठा तुझा तीरथ खा या गौस बहावल बेड़ा धिक मदद करना अरे तू बियन को मदद वठो असा सैयद हथ वधी तो के अर्ज ता कयो असा तुझा दुश्मन न आयो ए कुरान मुझे हथ में आसा ता सजण साईं अब्दुल्ला शाह बुखारी वांगुर असा तो के जन्नत में दा वठी हलो सिधो रस्तो इहो थी तो ई दवारो मदद उन को घुर्जे को घरवारी को पाका पीर फकीर मोहताज पीर पैगंबर सभई घरवारी दा मोहताज थी यो अल्लाह आवाज को घरवारी को पाका मुझो मुर्शिद अली तो चवे चरिया असा को मदद न वठ जाए मां अली के 14 पुट 17 न्याणियों मां अली 31 बारन जो मोहताज पीर फकीर मुर्शिद वली बुजुर्ग गोस कुतुब अब्दाल ये औलाद जा मोहताज थी अरे मदद उन को वठ जेको लमी यलिद वलम यूलद न अबो न अम्मा न पुट न न्याणी बदलील वरी टियों दलील हजरत अली दो चे मदद असा को न वठ जाए असा मानी जा मोहताज मानी न मिले त पीर फकीर मुर्शिद वली बुजुर्ग नबी भूख मरी वञो अरे मदद उन को वठ अल्लज़ी हुवा युतइमुनी व यस्कीन सजी दुनिया के खाराए तो पाण खाइण को पाक जंग जे जानवरन के भी खाराए तो तडी हाजी इमदादुल्ला चोंदो आन कई जानवर था जंगन में गुजारन समर साणुतन के नकी बाहि बारन असुर जो उथी पांजो साई पुकारन उन्यायल बुखायल उए के खाराया नारे तकबीर शान कारी ताला शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा वरी तो फरमाए चरिया मदद उन को वठ जेको पानी जो मोहताज नाए पीर फकीर सब उन दा मोहताज थी पानी जा अफराइतुमुल माअ अल्लज़ी तशरबून सजी दुनिया के मिठा पानी प्यारींदो आ पाण पानी पीण को पाक पंजो दलील असा निंड जा मोहताज पीर फकीर मुर्शिद वली निंड न कन त मथो फाटी पवे अरे उन को घुरना जेको ला ताखुज़हु सिनतु वला नौम निंड तशाफर निंड जे झटके को भी पाका बीबी मरियम थी चे कालत इन्नी औज़ु बिर्रहमान
ज़करिया बचा दादा तू बचाए चे रहमान तू बचाए ताती लिखल कुरान असां न अल्लाह ॾिठो से न सोनो मोहम्मद ॾिठो से असां हिन हस्तीअ खे ॾिठो दीदार त कयो क़ुरान असां क़ुरान ॾिठो आहे जाॾे क़ुरान हलाईंदो ओॾे हलंदासीं मोला अब्दुल कादिर रिंद जी क़बर ते ख़ुदा रहमत करे साईं रिंद साहिब सां ॾिठो चवंदो देवबंदियुनि जे वाइदे जो जॾी क़ुरान हा चिट्टो क़ुरान ॾिठो आहे त बीबी मरियम गुस्ल खाने में चयो रब बचा रब चयो मरियम घबराए छो थी ॻाल्हाए जिब्रील चए थो क़ाल इन्नमा अना रसूल रब्बिकी मरियम मां इंसान छो रही आहियां तुझ त इंसान को जंहिंमें मर्दानी शहवत कुवत मां त मलाइको मलाइक खे न मानी जी ॻणती न पाणीअ जी न निंड जी न ताक़त मलाइक में मर्दानी कुवत ई कोन्हे मलाइको शादी न कंदो आहे मरियम मथो छो थी तुझे अच्छा जिब्रील आहे जिब्रील आहे छो आयो आहे चए थो लिअहबलक गुलामन ज़किया अॼु रब पंहिंजी कुदरत ॾेखारींदो तुंहिंजे पेट मां 9 महीननि जो हमल तयारु करे ईसा नबी पैदा कंदो मरियम छा थी चए क़ालत अन्ना यकूनु ली गुलाम ओ जिब्रील मांखे कीअं पुटु ॼमंदो वलम यमससनी बशर मां शादी न कई आहे मांखे कंहिं टच न कयो आहे कंहिं हथ ई न लाथो आहे वलम मको बगिया मां ज़ान्याणी औरत बि न आहियां जो हरामी ॿार ॼणा मां त हलाली आहियां अच्छा जिब्रील थो चए क़ाल कज़ालिकी क़ाल रब्बुकी हुव अलैया हय्यन मरियम असल में मुंहिंजो अल्लाह मुशरिकन खे सम्झाए थो जेके औलाद जे लाइ कब्रुनि ते झुकनि झंडनि कंडनि ते झुकनि मुर्शिदनि जी गाॾीअ जा टायर छटे वञनि उन्हनि खे सम्झाइण थो चाहे चरिया ॿियनि खां न घुरिजो मां ख़ुदा जी ताक़त ॾिसो बिना मुड़ुस जे बि बीबी मरियम मो ॿार पैदा करे ॾेखारियो मरियम हिकिड़ो कमु कर कहिड़ो अखियूं बंदि कर मां बि अखियूं बंदि थो कयां ॿार डिगी कर मुंहिंजे रब मूंखे झलियो आहे मां तुंहिंजे जिस्म खे हथ ई न लाहींदुमि आंगुर ई न लाहींदुसि रुगो तुंहिंजे कमीस जे पाराण ते आंगुर रखी तुंहिंजे पाराण जे हीअं अंदरि 3 दफ़ा फूक ॾींदो हीअं 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 रखी उफ 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 तफ़सीर लिखनि था हीअं 3 दफ़ा फूक ॾिनई 9 महीननि जो हमल पेट में तयारु थी वियो ईसा नबी जाए हालांकि ॿार जे पैदा थियण में 6 महीना ठहण में लॻंदा आहिनि 4 महीना माउ जे पेट में वरी 9 महीननि में ॿार फुल तयारु थी अमर जे पेट में ॿारु ईंदो पर ख़ुदा जी ताक़त ॾिसो 3 फूकनि सां 9 महीननि जो ॿारु थिया अञा अलाह सम्झ में नथो अचे न 2 तरीक़ा वरी 3 तरीक़ो अलाह खे औलाद ॾियण जो चए थो मां जेकॾहिं औलाद ॾियण ते अचां त मां मादी जो बि मोहताज न आहियां मता को चवे तो औरत हूंदी तो पोइ औलाद थींदी हाँ मादीअ में औलाद थींदी आहे नर त बिज विझंदो आहे रब तो चए न मुंहिंजी ताक़त एॾी वॾी आहे जे पैदा करण ते अचां त तव्हां नरनि मां बि पैदा करे थो सघां या अल्लाह इहो तरीक़ो त ॾुखियो आहे नर खे पेट ई न थींदो आहे खिले थो पेट त औरत खे थींदो आहे रब तो चए मुंहिंजी ताक़त ॾिसो तव्हांजो ॾाॾो हो आदम अलैहिस्सलाम नर हो ईअं पैदा करे मिटीअ मां ठाहे ऐं रूह विझी करे चयोमांसि निंड कर ॾाॾो आदम निंड पियो आहे खॿे पासे जी कुख मां तव्हांजी ॾाॾी अम्मा बीबी हवा पैदा करे कयई न कयई नर आदम मां बीबी हवा अञा मुशरिक खे अलाह सम्झ में नथो अचे हेड़ी ख़ुदा जी कुदरत ॾिसो वरी पैदा करे बीबी हवा खे 5 मिंटनि में वरी लाल कुंवार बि कयसि चयसि त हली आ निकाह बि पढ़ाया ऐं निकाह बि के मौलवीअ न पढ़ायो निकाह बि अर्श वारे रब पढ़ायो कुंवार बि पहिरीं घोट बि पहिरियों इहा शादी न थिया त तूं असां हुजो ई न हा सही घणा तरीक़ा थिया 3 अलाह तो चए मूंखे औलाद ॾियण जो वरी 4थो तरीक़ो तवजो कर मुंहिंजा 10 मिंट बचा 3 बजे दुआ थींदी अलाह तो फरमाए मूंखे औलाद ॾियण जो 4थो तरीक़ो अञा ताक़त ॾिस न नर हुजे न मादी हुजे त बि औलाद ॾींदो आहे बुक्टी साहिबनि जे ॻोठ वारो इहो त तरीक़ो अञा ॾुखियो आहे न नर न मादी न अबो न अम्मा त बि औलाद ॾींदो आहे या अल्लाह इहो वरी कीअं न अबो न अम्मा न नर न मादी हा मुंहिंजी ताक़त मथे आहे करे कमनि पंहिंजनि में पंहिंजी सिधाई बिना मशवरे जे बणाई खुदाई
सजी खल्क उन दर करे थी गदाई बादल भरजी रहमत जामिया के वसाया हथ मथे करे जो सो अल्लाह अल्लाह चे तो समूद जी कौम हजरत साले अलैहिस्सलाम के चयो कुरान में लिखल आ नबी सचो आ इन जबल मो पत्थर मो असा के ढुकी डाची कली रे ढुकी डाची नबी चयो मौला मोजज़ो घुरंदा रब जो घबराए छो तो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शय्यन अन यक़ूल लहू कुन फयकून एकड़े पानी जे कतरे मो लालन जेड़ा मोती इंसान ठाया जानवर मां पैदा कया पखी मां पैदा कया नबी घबराए छो तो मुझे आडो कुन जी भी देर कुन मां रब कुन जो भी मोहताज नाया तू दुआ कर मां रब हुकुम तो कया मोजज़ो तुजो हुकुम मां अल्लाह जो ढुकी डाची जबल मो कडी दिने ओ म डिठो वा डाची व्याई वरी खीर भी एडो पेडे जो एक एक घर में एक एक भाती के एक एक गोठ में हर घर के 5-5 किलो खीर मुफ्त में पियल पिया खैराती सुभान अल्लाह एडी वडी जो खूह ते ईंदी त बियो डाचियो दिसी भजी वेंदी हो सुभान अल्लाह वाह दी मुकरर कयो त डाची तू छंछर ते खीर पे तू छंछर ते पानी अची खूह ते पी जाए आचर ते बिया गोठ जो डाचियो ईंदी वरी सुमर ते तुजो वारो आ एडी वडी डाची अल्लाह पत्थर मो कढी दिनी न इने के अबो न अमा न नर न मादी खुदा जी ताकत ॾिसो अज पक्को वायदो को सैयद यादो हथ मथे करे औलाद रब को हुसैन मोहम्मद ईसा तावरी ॿुधाईंदो आहे न हिकिड़े ॻोठ में वियासीं हिन ॻोठ में हमरा आगे हिकिड़ी घरवारी मो अल्लाह 22 ॿार ॾिना हा छो त थोरो महिनत हुन कई हूंदी त सुभान अल्लाह 22 ॿार ॻोठ जे वॾेरे खे जो भोतार मञे ई न रस्ते ते मुलाक़ात थी अड़े वॾेरो सत घेरियाड़े जा वॾेरा ख़ैर त आहे छा ॿियो मिड़े ख़ैर आहे तुंहिंजे लाइ नई ॻाल्हि ॿुधी आहे तोखे हिकिड़ी घरवारी में 22 ॿार कूड़ा सच आहे काॾो वॾेरा ॻोठ वारा निभागा कूड़ था आणनि मूंखे 22 छोड़े ई मूंखे अल्लाह 23 ॾिना आहिनि हिकिड़ो कलर आहे त अञा नओं ॼायो ए सैयद जी आडो कुरान पियो मां वुज़ू सां वेठो आहियां अल्लाह अकबर दरगाह हाली जी शरीफ तव्हां बि मुरीद हो असां बि साईं वारनि जा मुरीद आहियूं मां उते वियुसि वाइज़ करण हाली जी शरीफ जे भरिसां हिंगोरो आहे काज़ी मित्रनि जो ॻोठ आहे उते मां इहा ॻाल्हि ॿुधाई त हिकिड़ो क़ुरान उथी बीठो साईं हबीबुल्लाह शाह इन चाचे अञा महिनत घटि कई आहे मूंखे 2 घर वारियूं थी हल त ॾेखारियां मूंखे 33 ॿारनि जो मां अबो आहियां सुभान अल्लाह 33 ॿार जो ॾिना असांजो इलाइक़ो शिकारपुर खानपुर जे भरिसां रुस्तम जो शहर आहे फैज़ूअ जे भरिसां तव्हां ॾिठो आहे रुस्तम में तबलीग जमात वारा आया साल जी जमात पैदल हले पई हाणे इहे तबलीग वारा त कूड़ न हणंदा अल्लाह जे घर में मस्जिद में मूंखे मुंहिंजे दोस्त खे नात ख़ान खे चयूं उज़ैर अहमद खे अल्लाह अकबर चए साईं 23 ॿार बि थोरा आहिनि 33 बि थोरा आहिनि हलो मां तव्हांखे पेशावर वठी हलां मुंहिंजो भाउ आहे 4 शादियूं कयूं थी 55 ॿार अथसि इहो हमरा त स्कूल ई पंहिंजो खोले गोठी पांजो खोले 55 ॿार के 35 त रुगो पुट न मुंहिंजे भाउ केड़ी दरगाह तो वठी आयो असां भी ओडे हलो जैसे उन दरगाह तो वठी आया जंहिं दरगाह जो मालिक सॼी रात निंड ही न कंदो सुभान अल्लाह यो केरा जेको निंड नथो करे जैसे अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हुवल हय्युल क़य्यूम अदरात थींदी न बदो बुक्टी साहब जे गोठ जे सालाना जलसे में माखे तो खुशी थी आ पहिरों जलसो थियो अजो सैयद दुआ घुरी तो वञे अल्लाह कदो हर साल हिते जलसो थींदो इंशाअल्लाह असां भी हर साल ईंदासीं याद कंदो कुरान जा आशिको दीन जा परवानो अजो रंग जी वियाओ अजो नफीदानी को साउंड जे जरिए जैसी तई आवाज वियो अथव जो इलाके में कणक जे दाणे दाणे ते क़ुरान जी रहमत जो मींहुं वसी वियो अथव आख़िरी ॻाल्हियूं तवजो मां पूरो कयां वाक़ियो फिरौन वारी ॻाल्हि यादि न विसरी अम्मा के चवे तो फिरौन उन नौकराणीअ खे ॿार थी जे 2 पुटनि जे खणी आ हिकिड़ो खीर पिया ॿार ईअं झोल में ॿियो वरी नंढो ॿार चीच में हथ ॾेई खणी आई फिरौन तो चवेस माई मूंखे रब मन न त इहा तेल जी कढ़ाई सख़्त गरम बाहि भरे थी तुंहिंजो पुट खसे करे बाहि में विझंदो मां अल्लाह माउ के पंहिंजा बच्चा केॾा न प्यारा हूंदा आहिनि अमर जे साम्हूं फिरौन जा फौजी मासूम गुल खे
बार के खणी तेल जी कढ़ाई में बाह में था उछलाइन अम्मा तुझी तौहीद के सलाम अम्मा तुझी गैरत के सलाम अम्मा तुझे ईमान के सलाम चवेस थी फिरौन भली मुझे बच्चे के बाह में साड़ आउठो थी तो खिन मनी दी माए मुझो रब अल्लाह इन दौर जी मुशरिकानी हुजे त कश्मीर भी क्रॉस करे वञे बच्चा खे वो पक्की मुवहिदानी मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इहो वाक़ियो जिब्रील तो ॿुधायो त साईं तुंहिंजी ख़ुशबू कीअं थी इस्तक़बाल कजे ॿार खे खणी बाह में उछलायो तेल में पकोड़ो बणिजी वियो नंढो ॿार सड़ी वियो फिरौन तो चयसि माई अञा बि टेम थी मूंखे सजदो कर मूंखे रब मंग न ते खीर प्याक ॿार बि बाह में उछलाईंदो साईं चवेस थी औलाद रब ॾींदो आहे यख़्लुक़ मा यशा याबु लिमन यशाउ इदासा उन जी मर्ज़ी आहे के न्याणियूं जो न्याणियूं ॾे व याबु लिमन यशाउ ज़ुकूर उन जी मर्ज़ी आहे के पुटनि जा पुट ॾे के न्याणियूं बि ॾे पुट बि ॾे अल्लाह सही जे करे बच्चा खसिया वरी बि उहो ई ॾींदो पर तोखे न मञींदी मां रबी मूसा व हारून जा कलमा पढ़ंदी मां मुंहिंजो रब उहो आहे जॾहिं खीर प्याक ॿार खणी अम्मा जे साम्हूं बाह में विधऊं अल्लाह जी रहमत के जोश आयो अल्लाह नूरानी पर्दा खणी छॾिया रब अम्मा के मंज़र ॾेखारियो मासूम ॿार ॻाल्हाईंदो त नाहे खीर प्याक ॿार पर रब चयो ॻाल्हाए अल्लाह हुकुम करे त पोइ देरी नाहे छो त अल्लाह वण खे चयो त वण ॻाल्हायो अशहदु अन्नक मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह गोव खे चयो गोव नबी साईं सां ॻाल्हायो अल्लाह झिरकीअ खे चयो झिरकीअ नबी साईं सां कन में कचहरी कई हिकिड़े उठ नबी साईं सां कचहरी कई हिकिड़ी मुअल मशीन नबी साईं सां कचहरी पई करे अल्लाह जी मर्ज़ी आहे रब मासूम ॿार खे चयो ॻाल्हाए उहो मासूम ॿार बाहि मूं थो ॻाल्हाए चवे थो ओ अम्मा तो ईद ते पक्की थी जाए अम्मा ईमान ते पक्की थी जाए है शुक्र कयो तू असांखे घर वेठे कलमो मिलियो आहे क़दुरु कोन्हे पुछा कर हुननि को जिन खे क़दुरु थियो कलमे जो ॿार थो चए अम्मा ज़ाहिर में फिरौन जी बाया अंदर अची ॾिस त जन्नत जो बाग मासूम ॿार ॻाल्हायो अम्मा जो ॾिठो त जन्नत जे बाग में वेठा आहिनि मुंहिंजा बच्चा त अञा ईमान पको थी वियो ॿार बि सड़ी वियो ज़ाहिर में सड़ी वियो अंदर में हक़ीक़तनि में वञी जन्नत में पहुता ॿई गुल फिरौन थो चए भाई अञा टेम थी हाणे तुंहिंजो वारो आहे हाणे मूंखे रब मञ न त तोखे बि बाहि में उछलाईंदोमांइ ॿई औंठा ॾेखारे चवेसि थी ज़ालिम अॻ में शक करे हाणे त अखियुनि सां जन्नत ॾिठी हाणे त मुंहिंजो ईमान अञा पको थी तॾहिं त क़ुर अहिड़नि माण्हुनि जी तारीफ़ थो करे इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह जिन शख़्सनि चयो त असांजो रब अल्लाह तव्हां बि हथ मथे करे चओ असांजो रब अल्लाह सुम्मस्तक़ामू वरी इन ॻाल्हि ते मज़बूत थी बीठा हा तौहीद ते पक्का थिजो शिरक न कजो सैयद हुजे पीर हुजे मुर्शिद हुजे भाकुर पायोसि सीनो सीने सां मिलायोसि हथ हथ में ॾेई हथ खे लोॾाईंदा कयो अल्लाह मुरीद जा बि गुनाह छाणे छॾींदो मुर्शिद जा बि गुनाह छाणे छॾींदो ख़ुदा जो वास्तो अथव सैयद हबीबुल्लाह शाह जा हथ अथव हेठि न झुकजांइ कंहिंजे पेरनि तो चुमी न वठजांइ हर हली वेंदई ईमान चट थी वेंदई सुभाणे महशर में जहन्नम जी बाहि में वेंदे छो त जिस्म तुंहिंजो आहे नालो मुंहिंजे नबी जो आहे तूं नमाज़ पढ़ंदो आहे न अल्लाह अकबर कंदो आहे तुंहिंजो क़याम में बीहण ईअं लॻंदो आहे ॼण अहमद जो अलिफ थो ठही वञे तूं रुकू में वेंदो आहे सुभान रब्बियल अज़ीम पढ़ंदो आहे माना जिस्म तुंहिंजो आहे ॼण नाले नबी अहमद जी हा थी ठही वञे तूं सजदे में वेंदो आहे सुभान रब्बियल आला त जिस्म तुंहिंजो आहे अहमद जे नाले जो मीम ठही वेंदो आहे तूं अतहियात में वेंदो आहे जिस्म तुंहिंजो आहे नाले अहमद नबी जो दाल ठही वेंदो आहे मां ख़ुदा खे शिरक खां इन करे नफ़रत आहे जो जिस्म तुंहिंजो नालो मुंहिंजे नबी जो खणी ग़ैरुल्लाह जे दर ते लॻाए थो अड़े दरे तूं हेठि झुके थो क़बर ते सजदो थो करे वण खे सजदो थो करे मुर्शिद जे पेरनि खे सजदो थो करे पोइ मां ख़ुदा खे कीअं न ग़ैरत अचे ॼण मुंहिंजे नबी जे नाले खे
पेरन ते केरई छो त जिस्म तुझो आ नालो अहमद जो आ तडी तुझी नमाज प्यारी आ तडी तुझो सजदो प्यारो आ जो मागे अहमद नबी प्यारो आ तडी तू मुखे प्यारो तडे चे तो वमन युशरिक बिल्लाहि फक़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नत मुशरिक ते जन्नत हराम करे छडी व मावाहु नार बाय जहन्नम में आ केदा भी गुनाह करे तो पर तौबा कंदे माफ कंदो मां इन अल्लाह ला यगफिरु अन युशरक बिही बाकी शिरक माफ न कंदो मां व यगफिरु लिमन यशा हर गुनाह माफ कंदो मां अखि भी अखियों बदनियो मां कन्न बदना मां हथ बदना पैर बदना माय गोडा बदना माय कुल्ला बदना माय दंद पटरी अदना माय आंगरियों भी अदनियों माय मां खुदा गैरत वारो आ तुझो नबी भी गैरत वारो आ ता बरोच भी गैरत वारो तादा चार उसवा गैरत वारा अखियों बदनियों माय चार उसवा गैरत वारा मथो भी हिकुती नकु भी हिकुती जुबान भी कती दिल भी कती शो त कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह भी हिकवा इन दिल में जाए भी हिकड़े रब के दी जाए हाँ जुबान भी हिकती मां अल्लाह भी हिकवा खुशामद पे जी न कजाए तारीफ हिक रब जी कजाए तुझो नक भी हिकवा त तुझो मथो भी हिकवा त मां तुझो रब भी हिकवा सुभान अल्लाह भाई अब्दुर्रज़ाक मेको रहमतुल्लाह अलैह चंदो जेको हुन तरह ते सजदा करे इयो बे नको है इनके नक ही कोने हथ मदे करे नारो हणी चो असा जो नक भी हिकवा असा जो रब नारे तकबीर शान बारी ताला ओ उन अम्मा चयो फिरौन काई परवाह न भली मुके बा में आखिरी गाला दुआ थियण वारी आ अम्मा साईं के जने जालिम पकड़े बाह में ता विझन फिरौन तुझे माई भी 20 साल मुझे बंगले में बुहारी दी थी तू भी आने मरंदी है बाह में सड़दी है अल्लाह का वसीयत हो जाई त कर मां तुझी वसीयत पूरी करना फिरौन के चदी जालिम मुझे भी का वसीयत कोने मेरे मां भी बाह में सड़ी वना ना मुझे लाश जा हगला मुझे मासूम गुलन बच्चन जे लाश जा हगला ये कफन में हिकड़ी जाते गड करे वने कब्र में एक जाते दफन कजाए क़यामत जो डी थिंदो या वैलना मंबासना मिन मरक़दिना जने कब्र में असा उठंदासे मां पंजा बई गुल झोल में खणी रब वटि ईंदम अल्लाह चंदो अम्मा हिसाब किताब दे शा खणी आईया चंदी मस मौला